नाज़रीन अवांखे हिकु अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त सिंध हुकूमत सां बिना सबब केर बि छेड़छाड़ न कंदो। बिलावल खे संजीदगीअ सां चवां थो त कंहिं दॿा ऐं जज़्बात में अची सिंधू देश जूं ॻाल्हियूं न करे सिंधू देश ऐं पख्तूनिस्तान जूं ॻाल्हियूं कंदड़ नाकाम थींदा। क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब दौरान शाह महमूद कुरैशी बिलावल भुट्टो ज़रदारी जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ जी ॻाल्हि करे थी। पीपी चेयरमैन खे सिंध कार्ड वारियूं ॻाल्हियूं करणु नथियूं सुहनि। सिंध असेंबली जे मेंबरनि खे बि चवां थो त उन्हनि खे का बि ॻणती न हुअणु घुर्जे। हुन वधीक चयो आहे त आर्टिकल 149 बाबति ग़लति ॻाल्हियूं पखेड़ियूं पयूं वञनि। फ़रोग़ नसीम पंहिंजे बयान जी वज़ाहत करे चुको हो। फ़रोग़ नसीम चवे थो त उन जे बयान खे ट्रोड़े मरोड़े पेश कयो वियो। परॾेही वज़ीर चयो आहे त सिंध जे माज़ी वारा किरदार खे सभई तस्लीम कनि था, पर छा उर्दू ॻाल्हाईंदड़नि पाकिस्तान जे ठहण में क़ुर्बानियूं न ॾिनियूं हुयूं? छा उन्हनि पंहिंजूं मिल्कियतूं न छॾियूं हुयूं? उन्हनि चयो त असां सभिनी खे हिक ॿिए खे गॾु खणी हलणो आहे ऐं हिक हिक सिंधी पाकिस्तान जो साथ ॾींदो। सूबाई ख़ुदमुख़्तारी ते हरफ़ बि अचणु न ॾींदासीं। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त सिंध हुकूमत सां बिना सबब केर बि छेड़छाड़ न कंदो। बिलावल खे संजीदगीअ सां चवां थो त कंहिं दॿा ऐं जज़्बात में अची सिंधू देश जूं ॻाल्हियूं न करे सिंधू देश ऐं पख्तूनिस्तान जूं ॻाल्हियूं कंदड़ नाकाम थींदा। क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब दौरान शाह महमूद कुरैशी बिलावल भुट्टो ज़रदारी जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ जी ॻाल्हि करे थी। पीपी चेयरमैन खे सिंध कार्ड वारियूं ॻाल्हियूं करणु नथियूं सुहनि। सिंध असेंबली जे मेंबरनि खे बि चवां थो त उन्हनि खे का बि ॻणती न हुअणु घुर्जे। हुन वधीक चयो आहे त आर्टिकल 149 बाबति ग़लति ॻाल्हियूं पकड़ियूं पियूं वञनि। फ़रोग़ नसीम पंहिंजे बयान जी वज़ाहत करे चुको हो। फ़रोग़ नसीम चवे थो त उन जे बयान खे ट्रोड़े मरोड़े पेश कयो वियो आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी सिंध जे माज़ी वारे किरदारनि खे सभई तस्लीम कनि था, पर छा उर्दू ॻाल्हाईंदड़नि पाकिस्तान जे ठहण में क़ुर्बानियूं न ॾिनियूं हुयूं? छा उन्हनि पंहिंजूं मिल्कियतूं न छॾियूं हुयूं? हुन चयो त असां सभिनी खे हिक ॿिए खे गॾु खणी हलणो आहे ऐं हिक हिक सिंधी पाकिस्तान जो साथ ॾींदो। सूबाई ख़ुदमुख़्तारी ते हरफ़ बि अचणु न ॾींदासीं।